परेशान लगे तो खेरता है। बस यार गाल पुछा न कर। वरी भी बुधाए छा हुआ। यार अबे परेशान क्यों आ? गलत दोस्तन सां अचे तो न घुम। तो पढ़ाई दे ध्यान दे, गलत दोस्तन सां न घुम। कदी हूं अचे तो कदी हूं अचे तो, ॾाढो परेशान करे। मां पी कदे भी औलाद जो प्रोनाइन सोचींदा। तुंहिंजो पी तो के हक चए थो तालीम में मुकम्मल कर। दोस्तों मोबाइल करे न वेंदा। जेकॾहिं तालीम हथ खां वेही जिंदगी खुआर खराब थी वेंदई। मां पी जड़े वफादार है, रिश्ते जो कदर कर। उन्हनि के नाराज़ न कर। जंहिंखे मां पी न आहिनि उन्हनि को पुछ मां पी जो रिश्तो ठाहे। यार तुंहिंजी ॻाल्हि त सही आहे, हुननि मूंखे सफ़ा क़ैद करे छॾियो आहे। रुगो पढ़ाई 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 मां त चरियो करे छॾींदी। जंहिं माउ पीउ पंहिंजी औलाद खे आज़ाद करे छॾियो, अॼु उहा औलाद सिगरेटूं चर्च पीए ऐं उहे चोर धाड़े लथी आहे। अॼु उहे चवंदा आहिनि पोइ सच चवंदो। उहे असांजी ग़लतियूं आहिनि। माउ पीउ उस्ताद आहे, अदब जी जाइ आहे। उहे कॾहिं ग़लति न आहे सोचींदा। यार चए त सच थो, अॼु खोगना मां पीउ मां जे चवण ते हल। शाबाश, हर औलाद खे ईअं करणु घुरिजे। हल माउ पीउ खे परचाए। पहला दोस्तों मुंहिंजो यूट्यूब चैनल जो नालो आहे बाबा शरापुरी। ॾिसण न विसारींदा। लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो।